सिर्फ महबत दिलेर बनाईंदसि। हज़रत सरदार अहमद शाह लकियारी लाल भी फरमाए थो, महबत ऐं मींहुं अचनि ॿई ओचिता। महबत ऐं मींहुं था अचनि ॿई ओचिता। अहमद शाह इश्क बादशाह रात न ॾिसे ॾींहुं। पावर महबत में ऐं मींहुं तशबीह मींहं सां बि ॾियनि पिया। अबा महबत ऐं मींहुं इहे जॾहिं अचनि था किथे बि त ईअं ओचितो जीअं मींहुं थो लहे, महबत बि ईअं लही थी पए। महबत ऐं मींहुं था अचनि ॿई ओचिता। अहमद शाह इश्क बादशाह रात न ॾिसे ॾींहुं। नांग बि जिते नेरा न वञनि निपजे उते नींहुं। माना इता सुभाणे अल्लाह ॾेखारीनि पिया त बा जिथे नांग बि हटी वेंदो उन इश्क जे आतिश खां, उन महबत जे पावर खां, उहो बि उतां नेरानू हलियो वेंदो। न त नांग नेरानू न वेंदो। हू जंहिं मक़सद सां आयो आहे उहो ज़रूरु पूरो थिए, पर साईं तो अहमद शाह फरमाए त नांग बि जिथे नेरा न वञनि निपजे उते नींहुं। शौक़ वारनि खे शींहुं की न झलींदो कॾहिं।